से जहयाती। ये तो शामिर खाना। कर गया हड़ता से आगे आई मुझे हिते लाए गया छा गुंडा ये व्या केड़ा मुझे तो पटियूं बधी पयूं पर गाड़ी जो आवाज ये सामू सुधो रस्तो है इन्हीं रस्ते खां मां आयो हां पर मुखे तो किथे भी कोन मिलिया। मुझी अखिन ते तो पटी बधी पई हुई मां तो उनन के दिसी न सकेस पर लगे तो इन पासे दा गया। ठीक है तू गणती न कर ये वीदा काडे मुझो नालो आए सूबेदार चुकियो आई आया डाडो रुकियो अच मुसा गाड़ी में वे। सूबेदार साहब ता मुसा हलो तो सही ना अचो अचो। मुक्ति खावर छो तो करी बहादुर तुझे जिस्म इते आ पर दिमाग लाए काथे आ। हाणे तू मुसा इन अंदाज में ॻाल्हाए थी ख्याल था तू जा लाइ थी। बहादुर खान मुखे तो पहिरियों ही महसूस थी रहियो हुयो त तुझे दिल में शक जी चिणग दुखी रही आ। सुठो थियो जो अॼु उन जो इज़हार भी करे छॾी पर याद रख बहादुर खान मां भी ससुई आया ससुई जे पुन्नुअ खातिर पंहिंजा पेर पिथूं कया हुया। ससुई सिर साह ॾेई सघे थी पर कॾहिं भी वेसा घाती नथी करे सघे। मां इहो नथो चवां त तू मूंसां बेवफ़ाई करे रही आहे इहो ई त मूंखे ॾुख आहे त तू मूंसां सच न ई ॻाल्हाए रही। इहो ई सच आहे बहादुर खान पोइ तूं मञी या न मञी। ससुई जेतिरो न मोह तोसां प्यार कयो आहे उन बदिले तू मूंखे घटि प्यार थी ॾी। मूंखां वधीक तोखे पंहिंजा मिट माइट आहिनि जंहिंजे करे सॼो ॾींहुं वती थी कुंड में रोंदी। बहादुर तू समझे छो न तो माइटनि जी जाइ अलॻि आहे तुंहिंजी जाइ अलॻि आहे। माइटनि जी जाइ समझण जी ज़रूरत मूंखे न पर तोखे आहे तोखे। अस्सलाम वालेकुम बेगा। वालेकुम अस्सलाम अशरा कबूतर सलामड़ो थियो हाणे कलामड़ो थी वञे अॼु ॿियो ॾींहुं थियो वा मुंहिंजो वात पटियो पियो आहे। भली पियो रंभा त कर पर ॾेड़ी कोन ॾींदो साए। अरे छो कोन ॾींदे खीसे में ॾोकड़ कोन थई जा सुञो थी वई भला या खीसे में या बेबड़ी वेठी थी जा या नंढड़ी जेका 3 इंच। खबरदार मुझी साला जो नालो न वठो। मुझे खीसे में पूरा 500 रुपया पिया आहिनि पूरा 500 पर तोखे ॾेड़ी कोन ॾींदुसि छो त तू सही माण्हू न आहीं। अरे बेगा एतिरा ॾोकड़ काॾे खयो थो वञी ख़ैर त आहे वञा पियो रे शामिर खान खे धाड़ेलनि खां बाज़ाब कराइण लाइ इहो 500 रुपया जेके आहिनि न उहे खयूं पोइ वञा भूंगल आहे सो उन्हनि खे ॾींदुसि 500 रुपया ऐं शामिर खान खे छॾाईंदुसि। अरे चिरिया भूक धाड़ेल 500 कोन वठंदा आहिनि 5 लख वठंदा आहिनि 5 लख। तू मूंखे ॾहड़ी ॾे ऐं मुंहिंजो कलाम ॿुध। मूं वटि खुलिया न आहिनि माफ़ कर फ़क़ीर। मूं वटि 5000 बि खुला थी वेंदा आहिनि तू मूंखे 500 ॾे त बकाया तोखे मां ॿी ॾियां थो बाक़ी रही 490 न पंहिंजी मूंखां गिणे वठ।
पोइ बि कोन ॾींदो साईं, छो त तोखे पिनण जी आदत पइजी वई आहे। घर ईंदे त मां ऐं मुंहिंजी भेण बसरा तोखां इहे 500 रुपया कढंदासीं, पर जेका तोसां ठका ठुकी थींदी न, हिकु ख़ुदा खे ख़बर आहे ॿी मूंखे आहे, रुगो ईअं सट का हूंदई ॼण चोर पियो थो कुटिजे। ज़ाल या मोटड़ा सभु को खाईंदो आछड़ा कबूतर, पोइ बि ॿाहिरि माण्हू छपर वठी घुमंदा आहिनि। इहा का मुंहिंजे लाइ नई ॻाल्हि न आहे। चङो, शाम घर ईंदे न खट जा भगल पावा, पाणे ख़बर पवंदई, इज़त वारो तूं बि नाहीं। दिलावर जी चवां मीरा, चओ। अञा केतिरो लिकी लिकी मिलंदासीं? मीरा, जिते एतिरो इंतजार कयो थई, उते कुछ ॾींहं इंतजार त कर। दिलावर, आखिर असांजी शादी कॾहिं थींदी? अॻे जी ॻाल्हि ॿी हुई ऐं हाणे जी ॻाल्हि ॿी आहे। हाणे त मूंखां इंतजार नथो थिए। मीरा, सच ॿुधायां न त इंतजार हाणे मूंखां बि कोन थो पुॼे, पर छा कयां, जेसी ताईं वॾनि जे रूह में रहम पवे। दिलावर, मां त औरत आहियां, बाबा खे नथी चई सघां, पर तूं त मर्द आहीं न। चाचा सूमर खे चओ। दिलावर, तूं दोस्तीअ जे नाले ते कारो दाग आहीं। तूं असांजी इज़त ऐं गैरत जो जनाज़ो कढंदे, ईअं त कॾहिं मूं सोचियो बि न हो। मां त तोखे पंहिंजो सॻो भाउ सम्झंदो हुउसि, तो मूंसां गद्दारी कई, मुंहिंजे नंगनि में अखियूं विधई। तुंहिंजे ईअं करण सां माण्हुनि जो दोस्तीअ तां एतबार ई खजी वेंदो। अॼु मां तोखे ज़िंदा कोन छॾींदुसि। एर संभालड़े अचई थी। सरकार साहब, असांखे खुफ़िया रिपोर्ट मिली त शमीर खान खे जिन धाड़ेल अगवा कयो आहे। असां उन्हनि जे पोयां वञी रहिया हुआसीं त धाड़ेलनि खे बि असांजे आमद जो इतला मिली चुको हो ऐं शमीर खे हू रस्ते ते छॾे ऐं भॼी वञण में कामयाब थी विया। शमीर जो अखियूं पिण ॿधल हुयूं ऐं हथ बि ॿधल हुआ। असांखे रस्ते ते हथायो। मेहरबानी सूबेदार सुखिया, मेहरबानी। हाँ शमीर, तुझी तबीयत ठीक है न? मुंहिंजी तबियत खे तव्हां छॾियो, अञा ताईं त मां जहिड़ो आहियां। बाक़ी यादि रखजांइ, तो मूंसां सुठो नाहे कयो। शमीर, मूंखे लॻे थो त तुझी तबीयत ठीक ना है। जेकॾहिं तुझी तबीयत ठीक ना है त मां तबीयत तुझी ठीक करे सघां थो। निकिर था, निकिर। चाचा साईं, तबियत त मुंहिंजी ठीकु आहे, पर मां तव्हां सां बात करणी करायां। हाशिम खान, तूं वरी हथियार खया आहिनि? तूं ऐं दिलावर हथियार खणी वरी अमुन अमान जो मसलो पैदा करे रहिया आहियो। इहे हथियार फिटा करे अमुन ऐं सुकून जी ज़िंदगी जियो, न त इहे हथियार मां तव्हां खां खसे छॾींदुसि। न त पुरअमुन रहो ऐं मूंखे मजबूर न कयो त मां तव्हां खां इहे हथियार खसिया। सूबेदार सुखिया, जेकॾहिं तुंहिंजो कानून
मुंहिंजी घरवारी जे कातिलनि खे सज़ा ॾिए हा न त ही हथियार मां कॾहिं बि कोन खणा। तुंहिंजो कानून उन वक़्तु किथे हो जॾहिं ज़ालिमनि मुंहिंजे मासूम पुट खे मारियो हो। असां हथियार छॾे कोडर ऐं डाटरो खयो त ज़ालिमनि वरी असां सां ज़ुल्म शुरू कया। असांजे नंगनि में हथ विधऊं। तूं ऐं तुंहिंजो कानून उन वक़्तु किथे हो सुखिया? तूं त उन वक़्तु बि वॾेरनि ऐं सरदारनि जी चमचागिरी में पूरो है। जेकॾहिं तुंहिंजो कानून उन वक़्तु उहे हथ कपे हा जिन हथनि सां गुलज़ार मुंहिंजी न्याणीअ जी बाह में हथ विधा त मूंखे कसम आहे पैदा करण वारे जो अॼु ही हथियार मुंहिंजे हथ में न हुजे हा। सुखिया तो ई तुंहिंजे कानून ॾोहारिनि खे अॼु ताईं हिकु जमात बि न आई आहे। हलियो ई कानून जूं ॻाल्हियूं करण तोखे को हक़ ई न आहे जो मूंखां ही हथियार खसे सघी। तो में एतिरी हिम्मत ई न आहे सुखिया। मां ही हथियार कानून जी बालादस्तीअ लाइ खयो आहे छो त तूं ऐं तुंहिंजो अमलो मुजरमनि जा साथी आहियो। वॾे में वॾो गुनहगार त तूं ऐं सुखिया तूं। सूबेदार सुखिया जेकॾहिं तव्हां पंहिंजी ईमानदारी सां ड्यूटी निभायो हा न त अॼु असांजे हथ में ही हथियार न पर किताब ऐं कलम हुजे हा। हाशिम खान अवां जा जज़्बात पंहिंजी जाइ ते दुरुस्त आहे पर इन जो इहो मतिलबु न आहे त तव्हां कानून हथ में खणो। मुंहिंजो इहो कमु न आहे त मां कंहिंखे सज़ा ॾेई सघां। मुंहिंजो सिर्फ़ु इहो कमु आहे सचनि शाहिदनि जी बुनियाद ते केस दाख़िल कयां कंहिंखे सज़ा ऐं जज़ा ॾियणु उहो अदालत सबूरी जो कमु आहे। सूबेदार सुखिया ही हथियार असां पंहिंजी इज़त ऐं गैरत खे बचाइण लाइ खया आहिनि। ही हथियार कॾहिं बि पिटी कोन कंदासीं। ॿुधी कोन ॿुधी सूबेदार? बस चुप चुप केर बने ॻाल्हाए खड़ो। वाह चाचा साईं वाह वाह जी रात बड़िया। हिक तरफ मुझे जमीन ॾई ऐं पंहिंजी धीअ जो रिश्तो ॾई दुनिया जी नज़रुनि में फरिश्ता थी बीठा ऐं ॿिए तरफ़ मूंखे जेका ॾिनल ज़मीन मूंखे अगवा कराए पंहिंजे नाले ते वरी वापसि कराए। वाह जुबड़ियो आई चाचा साईं वाह। कंहिंजे साम्हूं बीठो आहीं? हिकु सतरा जी सरदार जे साम्हूं बीठो आहीं। ॿिए रिश्ते में त मां तुंहिंजो चाचो बि लॻा। लड़नि करण मां फ़ाइदो छा आहे? छो थो लड़ियूं करे? जेको ॻाल्हाइण ते ॻाल्हाए। चाचा साईं मूं त सभु हथियार फिटा करे तव्हांजे पेरनि में अची पियो हुउसि। मूं त तव्हां खां ज़मीन जो हिकिड़ो ॿारो बि न घुरियो। बसि मूं त सिर्फ़ु इहो ई चाहियो त तव्हांजो शफ़क़त भरियो हथ मुंहिंजे मथां हुजे। पर तव्हां त मुंहिंजे मथे ते शफ़क़त भरियो हथ रखण जे बदिरां मुंहिंजो मथो ई फाड़ाए छॾियो। वाह चाचा साईं कमाल करे छॾियो। वाह जी रांदि खेॾिया। इन जो मतिलबु त तव्हां मूंखे हींअर ताईं दिलि सां माफ़ नाहे कयो। शमीरा ॻाल्हि ॿुध। तोखे ग़लतफ़हमी थी आहे। ग़लतफ़हमी
ॿी ॻाल्हि त मां को लोखो आहियां, बुखियो आहियां जो तोखे ज़मीन ॾेई वरी वापसि वठंदुसि। अरे मां 17 जी सरदार आहियां, 1000 एकड़ ज़मीन जो मां वारिस आहियां। चंद टुकड़नि जे ख़ातिर तुंहिंजी ज़मीन खणंदुसि, तुंहिंजी। त पोइ आख़िर इहो कहिड़ो शख़्स आहे जेको शमीर खान खे मारे मञाए उनखां उनजी ज़मीन लिखाए? ॿियो को पैदा ई नथो थी सघे जेको शमीर खान खां ज़मीन लिखाए चाचा साईं, सवाइ तव्हांजे। ॿियो खणी मूंखां ज़मीन ख़रीद बि करे, पर छा उहो असांजी ज़मीन ते कब्ज़ो करे सघे थो? न चाचा साईं न, ॿियो को पैदा ई नथो थी सघे जेको इन शमीर खान खां ज़मीन लिखाए, सवाइ तव्हांजे। ॻाल्हि ॿुध शमीर, न ही मां तोखां डिॼां थो, न ही मूंखे मरण जो को डप आहे। मां सिर दरीअ ते रखी हलंदो आहियां, जेका राति क़बर में लिखियलु हूंदी उहा क़बर में लिखियलु हूंदी। ॿी ॻाल्हि त ॿुध, जेकॾहिं मां तोखां ज़मीन फरिया बि आहियां त पोइ तोखे ॾियां छो आहे? जेकॾहिं तोखे ज़मीन न ॾियां त तूं छा करीं? छा करीं मूंखे तूं? बस अहसान साईं छा कजे, हूं बि सरदार शाह ज़मान को मामूली माण्हू त न आहे जंहिंजा मसइला असां वेही हल करियूं। हुनजा मसइला बि हुनजे कद काठ जेतिरा आहिनि। घटि में घटि असां जहिड़ो कमज़ोर माण्हू त उन्हनि मसइलनि खे नथो पहुची सघे। हाँ अनवर खान, सरदार साईं भी परेशान आहे। सरदार साईं शमीर जे पीउ सां वाइदो कयो, पर जॾहिं वाइदे निभाइण जो वक़्तु आयो आहे न, संदसि धीउ शमीर सां शादी करण खां इनकार करे वेठी। ऐं अहसान साईं वॾी ॻाल्हि त सरदार साहब न त वादो टोड़े सघे थो ऐं न ई न्याणी जी ज़बरदस्ती शादी कराए सघे थो। माण्हू त हाणे सरदार साईं ते आङुरियूं था खणनि, पर मूं त ॿुधो आहे त शमीर खान जी बाजाब थियो आहे त सरदार साहब जो पासो वरितो अथई। मूंखे बि ख़बर आहे, ॾिसूं त हाणे उठ कहिड़े पासे थो वेहे। अनवर साईं केॾीमहिल टाइम कढो त सरदार साईं वटां थी अचो। हाज़ुर अहसान साईं, जेॾीमहिल हुकुम कंदो हलिया हलंदासीं। तुंहिंजी हैसियत छा आहे? पराए दरनि ते तो वञी, पराए दरनि ते तो पली, पंहिंजे मामे वटि मानी बि उन्हनि जी तो खाई। इहा आहे तुंहिंजी हैसियत? हे तुझे साम्हूं जेको बीठो आहे 7 राज सरदार आहे, 7 राजनि जो सरदार आहे, हुन सां ईअं थो करे? दुनिया सां खणी तव्हां कोल जा सचा ऐं वाइदे जा पक्का हुजो, पर मूंसां वाह जी वफ़ा कई अथव चाचा साईं, वाह जो निभायो अथव। ज़मीन ॾियण जे बदिरां संग ॾियण खां इनकार करे छॾियो। मूंखे अगवा कराए मूंखां ज़मीन पंहिंजी वापसि वठी वई। वाह सरदार साईं वाह, वाह जी भलाई कई अथव। उन खां पोइ मूंखे बदिरायव बि पाण, ऐं जॾहिं तव्हांजो मुफ़ाद पूरो थी वियो त मूंखे छॾायव बि पाण। शमीर, जेकॾहिं सची ॻाल्हि ॿुधणी अथई त पोइ ॿुध। न ई मूं तोखे अगवा करायो आहे, न ई मूंखे अगवा कराइण जो तोखे को शौक़ु आहे। पता या तोखे भुल हुजे त मूं तोखे अगवा करायो आहे। इहो को टियों माण्हू बि थी सघे थो या ॿियो माण्हू थी सघे थो। मूं तोखे अगवा न आहे कराए, पर तोखे अगवा कराए मां कंदुसि बि छा? तो में आहे छा जो मां तोखे अगवा कराईंदुसि? 1000 एकड़नि जो मां वारिस आहियां अकेलो। अवां ईअं करे चुका आहियो। मूंखे ज़मीन ॾियण नथा चाहियो न त न ॾियो। आई ज़मीन तव्हांखे, ऐं मूंखे संग बि ॾियण नथा चाहियो न त न ॾियो चाचा साईं। पर ख़ुदा जो वास्तो मूंखे सुख सां जीअण ॾियो, बसि। मूंखे ॿियो कुझु बि न खपे। चङो, वीदे वीदे हिकिड़ी ॻाल्हि ॿुध। जंहिं बि तोखे अगवा कयो आहे न, जेकॾहिं अगवा कयो आहे त पोइ उन शख़्स खे ही सरदार शाह ज़मान बेनकाब कंदो, बेनकाब तुझे साम्हूं। छो त
मां कौल जो सचो ऐं वाइदे जो पको माण्हू आहियां जेको चवंदो उहो कंदो बि आहियां। इहो बि ॾिसंदासीं कॾहिं था पंहिंजो पाण खे बेनकाब कयो। मूंखे कसम खुदा जो मरंदे मरी वञा न उन्हनि खे ज़मीन लिखी न ॾियां, पर उन्हनि बेगरतनि मुंहिंजी मंग ऐं तव्हांजी धीअ रोशनीअ ते हथियार सदा करे मूंखां इहा ज़मीन लिखाई, न त सवाल ई पैदा न थिए जो शमीर खान उहा उन्हनि खे ज़मीन लिखी ॾे। ऐं हा, मूं तव्हांजी धीअ रोशनी खे बचाइण ख़ातिर पंहिंजी मिल्कियत उन्हनि खे लिखी ॾिनी आहे। समझव कोन समझव? समझी वेंदव चाचा साईं, समझी वेंदव। अच्छा किथे ईअं त न आहे जो मुंहिंजी धीअ खे अगवा करे हिन खां मिल्कियत लिखाई हुजनि। ख़ैर ॾिसंदासीं हिन मामले खे। इया